अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। ये कमाल खास मिला किसे बलगल उला बेकमालिही। ये जमाल हक ने दिया किसे कशफत दुजा बिजमालिही। ये हुई भला यका किसे हसनत जमीउ खिसालिही। अरे क्यों कह रहा है खुदा जिसे
सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। माशाअल्लाह सुठो आवाज़ कयो तो पर अन्या घणा चुप पे वेठा हो। वॾी आवाज़ सां का बि ज़ुबान ख़ामोश न रही। सभई पढ़ायो साईं ते सलात सल्लल्लाहु अलैहि या इज्जत नहीं एहतराम जे काबिल उलमाए किराम मशाइख़े इज़ाम ऐं प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो अजीज दोस्तों, जश्न ईद मिलादुन नबी जे हिन महफ़िल में अल्लाह जल मजदुल करीम हिन फ़कीर के अवां के अचण जी तौफ़ीक़ बख्शी। जन जन मेहरबानन कोशिश करे जलसो रखायो आ। अल्लाह ताला उन्हनि खे ॿिन्ही जहाननि जूं बरकतूं नसीब करे। तमाम जेके आशिक़ नबी करीम जा दीवाना परवाना महब्बत रखंदड़ तशरीफ वठी आया हो, अल्लाह ताला अवां खे बि हर किस्म जे मुश्किलातुनि खां मुसीबतुनि खां परेशानियुनि खां महफूज रखे। बस मुख्तसर टाइम में जो हर रोज जलसा करना था पवन ॻाल्हाइणो तो पवे, लंबी या ॾिघी तकरीर न। नबी करीम जो शान तो शान जेके बयान करण जे लाइ हज़रत नूह जी उम्र बि अञा नंढी आहे, अणखुट उम्र हुजे त बि मुस्तफ़ा जो शान खुटण वारो नाहे। ॻाईंदड़ बयान कंदड़ नात खान ख़तीब मुबल्लिग़ वाइज़ तकरीरूं कंदड़ थकजी पवंदा। मदीने जे साईं जो शान न खुटो आहे ऐं न खुटंदो। इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम में अर्ज करी दुआ साईं जन तशरीफ फरमा आहिनि घुरंदा। मां वाजी साम्हूं क़ुरान मां जेका आयत पढ़ी आहे उन में अल्लाह ताला छा इरशाद फरमायो, सभई गौर सां अल्लाह जो क़ुरान ॿुधी पंहिंजे दिलनि खे मदीनो कयो। अल्लाह ताला फरमायो त या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। इंसानो अवां वट मां रब जे तरफ़ खां बुरहान आयो। बुरहान दलील खे चइबो आहे। क़ुरान करीम जे मुफ़स्सिरन तफ़सीर लिखंदड़नि लिखियो आहे त इन बुरहान मां मुराद, इन बुरहान मां मदीने जे मीर जी ज़ात बाबरकात मुराद आहे। अल्लाह ताला फरमायो त तव्हां वटि मिठो मुस्तफ़ा आयो आहे जेको दलील आहे।
छाजो दलील अल्लाह जे वहदानियत जो, अल्लाह जे हेकड़ाई जो, अल्लाह जे वजूद जो, अल्लाह जे हुजण जो दावा है त अल्लाह आहे। उन दावा जो दलील केर? उन दावा जो दलील मदीने जो शहनशाह अल्लाह फरमायो तहां वट तहां जे रब जे तरफ खां दलील अची वियो। केरा दलील? मदीने जो साईं। अल्लाह जे दावा जो दलील मुस्तफा है, अल्लाह जे हुजण जो दलील मिठो मोहम्मद करीम। हाणे तव्हीं अकुलमंद वेठा हो, समझदार वेठा हो, अवां खे ख़बर आहे त जेतिरी दलील में तकवीयत हूंदी, ताकत हूंदी, कुव्वत हूंदी, पावर हूंदो, एतिरी वरी दावा मज़बूत हूंदी। जेकर दलील कमज़ोर आहे त दावा में कमज़ोरी आहे, जेकर दलील में कमज़ोरी आहे त दावा बि कमज़ोर समझी वेंदी आहे। अल्लाह ताला फरमायो त मां तव्हांखे जेको मिठो मोहम्मद दलील ॾिनो आहे ओ पाण त शान वारो ताकतवर आहे, ईअं मां रब बि शान वारो ऐं ताकतवर आहियां। अल्लाह से जो तव्हां वटि दलील अची वियो, पोइ उन दलील जे लाइ, उन दलील जे मज़बूती जे लाइ अल्लाह ताला नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे कई मोजज़ा ॾिना। मोजज़ो छाखे चइबो आहे? मोजज़ो चइबो आहे खिलाफ़े आदत को कम अल्लाह जे नबी जे हथ ते ज़ाहिर थी। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी जे हथ ते को खिलाफ़े आदत कम ज़ाहिर उनखे चइबो आहे मोजज़ो। हाणे मिसाल मां ॾींदो आहियां त जीअं ॾिसो त सिज जी आदत आहे सुबुह जे टेम ते उहो उभरे थो, शाम जे टेम ते उहो लही थो वञे। सिज जी आदत इहा आहे, सुबुह जो उभरंदो, शाम जे टेम ते लही वेंदो। अल्लाह जे हबीब जा दीवानो पर मुस्तफा करीम खे खुदा या ताकत ॾिनी जो आदत जे मुताबिक़ लथल सिज खे मदीने जे शहनशाह मोटाए ॾेखारियो। जंगी खैबर खां सरकारे मदीना मोटिया, साहबा जे मैदान ते हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आस्ता रो अली मुस्तफा चंद्रवा। सुभान अल्लाह। अहिड़ी जो सुबह इस्लाम जो आस्ता रो अली मुस्तफा चंद्रवा। मर्द थी ही मल्हा ईद मैदान हो, काफिर ने सारिया यद कंदो कान हो। आहे तेरी सलाह छोटकारो अली। हाथ में देखण जा। सुबह इस्लाम जो आस्ता रो अली मुस्तफा चंद्रवा। साईं मौली सुना न ये पखो जेको आहे साईं ॾे करे जॾहिं मूंखां परे पखो मूंखे थधो कंदो, थधो थी वियुसि मां थधो त जमायत थी भली कुझु गर्मी छिके त मां गरम थियां जमायत खे खड़कायां। साईं ॾे भली फुल पखो करे छॾियो, मूं ॾे न कयो। चओ सुभान अल्लाह। हज़रत अली मुर्तज़ा शेरे खुदा करमल्लाहु वजहुल करीम जी ज़ात बाबरकात खे नबी करीम फरमायो अली। साईं करीमन असर जी नमाज पढ़ी चली हुई। हजरत अली के कमकार सां वियो हो, नमाज कान पढ़ी हुई। मोटी जो अचे मदीने जा साईं पिया चवन अली वेह, अज मां मुस्तफा तुझे हज में आराम थो कयां, निंड थो कयां। अली जी झोलिया मुस्तफा जो चेहरो आ, सरकारे मदीना
अली जे झोली में निंड पिया कर अली मुर्तजा अदीबा अली मुर्तजा आशिका अली मुर्तजा दीवानुमा हजरत अली नमाजिया हिकड़े पासे रब जो फर्ज ऐ हिकड़े पासे मुस्तफा जो आर्डर हजरत अली पियो चवे फर्ज मदीने जे साईं सेखारियो आ के तो जी मुंहिंजा हबीब लब्बैक लब्बैक तहां आराम कयो मां तव्हांखे आराम थो कराया पर अली मुर्तजा सॼी जिंदगी नमाज कज़ा न कई आहे अल्लाह ताला कुरान करीम में थो फरमाए कद अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन ओए मोमिन कामयाब जेके पंहिंजे नमाज़ुनि में खुशू कमाल वरी बेमकाम ते फरमाए तो इबादुर रहमान अल्लज़ीना यमशून अलल अर्दि हौना व इज़ा हादबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अली उन्हनि मां जेके रहमान जा जमीन पे बदाई करे न आकड़जी न हथ सां न तकब्बुर सां न आराम आराम सां हलंदा अल्लाह बिजे मुंहिंजा वली आहिनि आराम आराम सां प्यार सां मोहब्बत सां हलंदा वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जाहिलन सां बहस जाहिल ज़िद्दी हुंदो आहे हज़रत इमाम शाफ़ी वॾो इमाम अइम्मा अरबा में वॾो उन जो मक़ाम शान उन इमाम शाफ़ी चयो मां जॾहिं पे जाहिलन सां बहस कयो आहे हाराए वियो आहियां आलिमन सां बहस कयो आहे खटे वियो आहियां छो त जाहिल खे न को बहस जी ख़बर न को आदाब जी ख़बर न को तौर तरीक़े जी ख़बर न को उसूल जी ख़बर न को मुनाज़रे जी ख़बर बोलो त थुका पियो हलंदो आहे ज़रे होॾे छिड़कीअ वांगुरु ज़रे होॾे वेंदो आहे अल्लाह फरमाए मुंहिंजा वली उहे आहिनि जेके पंहिंजे रब जे लाइ रातियूं गुज़ारींदा आहिनि सजदे में गुज़ारींदा आहिनि क़याम में गुज़ारींदा आहिनि अजाइन कचहरियुनि में न अजाइन रस्मुनि में न क़िलाउनि में न दारनि में न पूरी ज़िंदगी हुई कोन गुज़ारींदा आहिनि उन्हनि जी ज़ुबान ते अल्लाह जो नालो ऐं मदीने जे मीर जे सलात शरीफ़ जो विर्द हूंदो आहे अली अलिया पर अली जेके शिया हल शिया कोई शिया अली सां मोहब्बत जी दावा कमान जेका सॼी कूड़ी आहे वरना त उन्हनि जे किताबनि जे अंदर उन्हनि हज़रत अली जो गुस्ताखी कई अली अली चवण वारा अली अली सां मोहब्बत रखण जी दावा करण वारा ऐं निमाज़ जे वेझो न पोइ तुंहिंजी छाजी अली सां मोहब्बत अली द नमाज़ी आहे अली कुरान जो कारी आहे अली मुस्तफा जो शेर आहे अली दिलेर आहे ऐं अली जी हजरत अबू बकर उमर सां मोहब्बत आहे अल्लामा इब्न जोज़ी किताब जो नालो तस मनाक़िब उमर बिन ख़त्ताब उन में पियो लिखे हिकिड़े दफ़े हजरत अली कूफे में तकरीर करे बस कई पछाड़ीअ में तकरीर जे अल्लाहुम्मा अस्लिहना कमा अस्लिह अहवालना कमा अस्लहत बिहिल खुलफा अर्राशिदीन अल महदीन ओ मुंहिंजा मौला असांजी इस्लाह ईअं कर जीअं तो खलीफन जी इस्लाह कई हज़रत अली पे दुआ करे थरवारो दुआ करे बस कई हमरा हिकिड़ो आयो
अली 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 अज तहां जेका तकरीर खां पोइ दुआ कई हुई हा तहां जो तो मौला असां जी इस्लाह ईअं करजे तो ख़लीफ़नि जी कई ए ख़लीफ़ा केर जन जे नाले तूं पियो चवी त हे ख़लीफ़ा आहिनि मां इन्हनि वांगुरु मौला मूंखे पना अली मुर्तज़ा शेर खुदा चयो अल्लामा इब्न जौज़ी लिखो तो फग़रौरक़त ऐना हज़रत अली जो अखियूं झुकी वयूं कोड़नि सां भरिजी वयूं अखियुनि में लुड़काणे थो चवे हुमा हबीबाय ओए बई मुंहिंजा महबूब आहिनि व अम्माक तुंहिंजा चाचा आहिनि केड़ा मुंहिंजा चाचा आहिनि साईं फरमायो अबू बकर व उमर हिकिड़ो अबू बकर ॿियो उमर जे जी मूं अली सां मोहब्बत हूंदी उन जी अबू बकर सां बि मोहब्बत हूंदी उन जी उमर फारूक सां बि मोहब्बत ऐं प्यार हूंदो असां सुननि जो तो सभिनि सां प्यार सभिनि सां मोहब्बत दुरूद शरीफ पढ़ाए वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं फरमायो अली जी मुंहिंजा हबीब है अज हरियाणा मां तुंहिंजे हंज में आराम कया हेरिया हज़रत अली वेही रहियो सरकार मदीना अली साईं जे हंज में आराम पिया करण अली जॾहिं सिज ॾे निहारी वरी मदीने जे साईं जे चेहरे ॾे निहारी इमाम अहमद रज़ा पियो चवे मौला अली ने वार दी तेरी नींद पर नमाज जो अली साईं सोना तुझे निंड ते नमाज कुर्बान मौला अली ने वार दी तेरी नींद पर नमाज वो भी असर नमाज असर कुरान में सब नमाज़ुनि जो ताकीद पर असर जो खणो हाफिजू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता वो भी असर जो सबसे आला खतर की है साबित हुआ कि जुमला फराइज फुरू है असल उसूल बंदगी उस ताजवर की है अली जरी सजदे निहारे वरी मुस्तफा जे चेहरे ॾे ॾिसे वरी सजदे ॾिसे वरी मुस्तफा जे चेहरे ॾे ॾिसे वरी सजदे ॾिसे वरी मुस्तफा जे चेहरे ॾे ॾिसे सिज लगी वियो हज़रत अली परेशान छो त सॼी ज़िंदगी नमाज़ क़ज़ा कान थी मुंहिंजे महबूब फरमायो ओ अलीउल मुर्तज़ा मां तोखे कॾहिं बि परेशान कोन ॾिठो हमेशा जंगिन जे मैदान में दिलेर मर्द वांगुरु लहंदो आहे अॼु छाजे लाइ परेशान आहे छाजे लाइ गमगीन आहे छा माजरा देखो हबीब असुर की नमाज कान पढ़ी अथव सिज लही वियो आहे मुंहिंजा साईं पिया फरमाइनि अली क़ज़ा करे पढ़ जे तो हबीब क़ज़ा उहे पढ़नि जेके मिठड़ का हुजनि जे जो मोहम्मद मुस्तफा वेठो आहे उहे क़ज़ा करे न अदा करे नमाज पढ़ंदा हथ मथे खण दुआ कर अॼु सिज मोटी अचे तुंहिंजो अली क़ज़ा करे न तुंहिंजो अली अदा करे नमाज पढ़ंदो पुराना जेके साइंसदान आहिनि फ़लसफ़ी पुराना क़दीम मुतक़द्दिमीन जेके फ़लसफ़ी कोई चवंदा त सिज आहे चौथे आसमान में तहक़ीक़ूं न पंहिंजूं सिज किथे पुराना मुतक़द्दिमीन चवंदा सिज चौथे आसमान में आसमान फिरंदा आहिनि आसमाननि में हरकत ऐं जेके हाणे जा साइंसदान आहिनि उहे चवनि था न सिज कोन थो फिरे ज़मीन थी फिरे असीं हुनखे कोन मञींदा आहियूं उहो चवंदा त ज़मीन हीअं फिरे सिज हीअं ज़मीन हीअं फिरे
हाणे हींअर ॾिसो त असांजे घर में हींअर ऊंदा हवा आहिनि पर ॿियनि मुल्कनि में अॻिते रोशनी छो त ज़मीन फिरंदी थी वञे जेॾे सिज ईंदो वेंदो तेॾे रोशनी ईंदी वेंदी जेॾे ज़मीन फिरंदी वेंदी ऊंदह थींदी वेंदी हाणे हेॾी सारी ज़मीन हिकिड़े कोल मुताबिक़ जे हींअर साइंसदाननि जो कोल मञे त ज़मीन फिरे थी त हेॾी सारी ज़मीन खे वरी पोइते मोटाइण या वरी पहिरियनि जो कोल वठिजे त चोथे आसमान में सिज आहे त चइनि आसमान जी हरकत खे पोइते करण ही ॿिए कंहिंजी चाह न आहे ही पावर रात मदीने जे शहंशाह जो आहे ख़ुदा चयो त मुस्तफ़ा परेशान थियण जी ज़रूरत न आहे दुआ करण तुंहिंजो कमु आहे ज़मीन खे मोटाइण मुंहिंजो कमु सूरज उल्टे पांव पलटे चांद इशारे से हो चांद बहाबी चंदा बद मज़हब चंदा गुस्ताख चंदा नबी के ताकत ना है अरे तू इशारो करी त फितर बन लुटी तू इशारो करी के ताकत ही ना है त जाता हटे अरे सूरज उल्टे पांव पलटे चांद इशारे से हो चाक अंधे नजदी देख तू कुदरत रसूलुल्लाह की अंधे नजदी हथ जेतिरो तव्हांखे शान नबी से जो मिलियो आहे एतिरी सुभान अल्लाह पुंदा जवान अंधे नजदी देख तू कुदरत रसूलुल्लाह की सुभान अल्लाह सरकार अल्लाहुम्मा इन्ना अलिय्यन फी ताअती व ताअती रसूलिक फरदुद अलैहि शम्स मौला अली तुझे ताबेदारी में वो निंद नबी से के पियो कराए ताबेदारी तुझी अली तुझे ताबेदारी में तुझे नबी जे ताबेदारी में सिज के मोटा अली अदा करे नमाज पढ़ी दरबारो हजरत अस्मा पई जवे सरकार जो हथ खयो है सरकार जो हथन के मथे खयो हथन के मथे खणी जो हेठ कयो जेती खुदा जो कसम असा डिठो जेको लथल सिज हो मदीने जे मीर जे हथन जे इशारे सा मोटी आयो वा हजरत अली कसा करे न हजरत अली अदा करे नमाज बड़ी ॾेखारी आहे सुभान अल्लाह इनखे चइबो आहे खिलाफ़ आदत आदत सिज जी कहिड़ी आहे सुबुह जो शाम जो नहीं पर हाणे नबी साईं जो शाम खां पोइ मोटाए खिलाफ़ आदत इनखे चइबो आहे मौजूद अल्लाह जे वली जे हथ ते ज़ाहिर थी इनखे चइबो आहे करामत ऐं जेकॾहिं के काफ़िर जे हथ ते ज़ाहिर उनखे चइबो आहे इस्तिदराज उनखे छा चइबो आहे जेकॾहिं मस्तूर अल्लाह वारा हुजन कामिल हुजन हज़रत पीसे रोज़े जहिड़े जान जहिड़ा कामिल वली जेके वली माण्हुनि जे बारे में मौलाना रूमी चवे सुभान अल्लाह फरमाए तो औलियारा हक कुनत इल्मे नसीब बेहिसाबो बेकिताबो बेअदी मलहूज़ा शरीफ में फिर से रोज़े वारे जो खलीफो आयो मुरीद अच्छे पे रस्ते ईंदे एक कब्रिस्तान का लॻियो अॻिते जो वञे त पोयां सॾ हिन पोइ दुनिया हमरा क़ब्र मां निकितो बीठो
अस्सलाम वालेकुम अदा करे तो वनी सीसे मां वन्या तो दरगाह शरीफ से मुर्शिदन जी ज़ियारत करन हां वो भला यो बाजे मुर्शिद वारो ज़िक्र तो मुखे देई वनी मुर्शिद जो ज़िक्र तो मुखे देई वनी सीसे मां खलीफो ना मुखे इजाजत करने का मां ज़िक्र केना ता के भला ता के मुझे मुर्शिद जी ज़िक्र जी केड़ी जरूरत है तही त एतरा कामिल पिया लगो जो ता पंजे कब्र मां बाहर निकता बीठा हो तहां के जिक्र वारे जिक्र जी रोजे वारे जी केड़ी जरूरत आ जी सही असां ते भी मेहरबानियों पर जेको ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र हजरत रोजे वारे जो कंदो आ उन ते कब्र में भी मेहरबानियों एतिरियूं थींदियूं जो बिन कब्र वारा रश्क कंदा रीस कंदा त काश असी भी जिक्र कयूं हा ला इलाहा इल्लल्लाह जो दरगाह शरीफ ते आयो हजरत भी सही सासे मिलियो आ सलामत पेश करे मोटे पियो सही फरमायो ओ फकीर हुन कब्रिस्तान वारे जो हाल त कोन बुधाई हुन कब्रिस्तान वारे जे बारे में त कोन बुधाई अखन में लुड़कानी तुझे हबीब जा प्यारा बचड़ा कहा खा केड़ी शे लिखला सही फरमायो जरे तो जिक्र कोन दिनो उन कब्रिस्तान वारे के मां रोजे वारो ते वनी जिक्र दई आयो आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह क्या करामत इन खे जो करामत ऐं बी हुंदी आहे माऊनत माना वली न हूंदो मस्तूरुल हाल मस्तूरुल हाल ना ज़ाहिर नेक सुठो आहे जो त वली हो आहे जंहिंजो ज़ाहिर बि सुठो बातिन बि सुठो ए न त माण्हू जे साम्हूं त माशाअल्लाह सुभान अल्लाह से वॾो बुज़ुर्ग नेक सालिह ऐं पंहिंजे मुंहं सां वञी त कम ई उपता न न न वली न खे न चइबो वली उन खे चइबो जंहिंजी ज़ाहिर बि अल्लाह जी शरीयत ते बातिन बि शरीयत ते जहिड़ो ज़ाहिर में हुजे तहिड़ो बातिन में हुजे ईअं त मुंहं में मूसा अंदर में इब्लीस न ए वली न इन खे चइबो आहे मस्तूरुल हाल जे विलायत जी ख़बर कान्हे उन जे हथ ते कम ज़ाहिर ते उन खे चइबो मऊनत काफ़िर जे हथ ते ज़ाहिर ते उन खे चइबो इस्तिद्राज जे क़यामत जे क़रीब दज्जाल ईंदो मींहुं वसाए ॾेखारींदो माण्हू मारे ॾेखारींदो चवंदो बाबा हेॾे वेंदे त जन्नत आहे हेॾे वेंदे त जहन्नम आहे जेको ज़ाहिर में जहन्नम हूंदो अल्लाह ते ईमान रखण वारो चवंदो मां जन्नत तुंहिंजी में न वेंदुसि द्वारे जहन्नम में थो वञा ज़ाहिर में त जहन्नम हूंदो अंदर वेंदो त जन्नत जा बाग ई बाग लॻा पिया हूंदा सुभान अल्लाह इन खे चइबो इस्तिद्राज मौजज़ो नबी जे हथ ते ज़ाहिर थी ऐं हिकिड़ो न इरहास जेको नबी जी नबूवत जे ऐलान खां पहिरियों सरकार जॾहिं दुनिया ते अचनि पिया उन टेम ते कई मौजज़ा कई इरहासात ज़ाहिर थिया संदन जीजल अम्मा हज़रत बीबी आमना अल्लाह जी प्यारी बंदी मुसलमान मुवहिदानी अॼु मां चवां बाबा नबी जा माउ पीउ काफ़िर हा नऊज़ बिल्लाह इन्हनि बद मज़हबनि खां बचो वहाबियुनि खां बचो कादियानियुनि खां बचो शियनि खां बचो मुर्तदनि खां बचो ई चवंदा बाबा नबी जा माउ पीउ काफ़िर हा पर आशिक चवंदा अड़े बेहया शर्म नथो अचे जन जे वजूद में मुस्तफा जी ज़ात रही आहे ओए काफ़िर ओए पक्का मुवहिद मोमिन हा हजरत बीबी आमना पई चवे जॾहिं मुंहिंजे वजूद में सरकार मदीना आया मूंखे का बि तकलीफ़ न परेशानी न तेरे महीने ख़्वाब ॾिसां हिकु कतावर जवान बीठो आहे सलाम अलैकुम आमना वालेकुम सलाम इन्नके हमलत बिसय्यिदिल मुरसलीन तू नबियनि जे सरदार जी अम्मा थी वई आहे मां पई चवां केर आहीं तूं तोखे मां सुञाणा कान थी चए पियो मूंखे काथी सुञाणी न मां
का थी सुनियाना के बियो मां हजरत आदम आया अल्लाह जे हबीब जो ॾाढो आया तोखे मुबारक ॾियां आयो आया जो अज तुझे वजूद मां तुझे वजूद में मदीने जा साईं तशरीफ वठी अची चुकार बीबी साहबा पई चवे नवई महीना ओते मेहरबानी नबियन जो उन खां अलावा एतरी त इनायत एतरो त फज़ल एतरो त करम एतरी त मुते मेहरबानिया जो मां भितन खां लगा विचू झुकी सलाम कर वणन खां लगा वण झुकी सलाम कर पत्थरन ते पैर रखा पत्थरियों मेण बंदी सलाम कर कुह ते पानी भरन वञा कुह जो पानी मथे बुढ़ाट खाई चवे अम्मा मला तकलीफ़ जी ज़रूरत नाहे असी पाण मथे तुझे ख़िदमत ला अचूं था फरमाए जी बारीअ जी रात रहमत जी बरसात बारीअ जी रात ना मां ॾिसां खजी जी कदम गुरु टुटियूं मायूं राई तुकन नखल तबाल खजी जी कदम गुरु टुटियूं हिकड़ी जो अरब दुनिया में साथी दो बाहरी दुनिया में मीलाद थी दो मन नबी से इजावा असा वट मुख्तलिफ मौजू बयान थिनन पर जन इन मीलाद बयान करने जो बड़ी बरकत एरे जो वडी फजीलत बयान थी दो ना जिते सरकार जो जमण उते अल्लाह जी रहमत जा अनवार वसदा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवे थी खजी जे कंदवा गुर टुटियूं मायूं हिकड़ी जो मां बीबी आसिया फिरौन जी घरवारी बी पे चवे मां बीबी मरियम हजरत ईसा जी मां छाती लायो आयो आमला अज तुझे वजूद मां मदीने जो शमशा बाहर तो अचे उन हबीब जी ज़ियारत करण आयो दीदार करण आयो जलवा ॾिसण आयो तोखे मुबारक ॾियण आयो आमला अम्मा भाई फरमाए हूरूं आयो मुखे डप पियो थे अलाए किथां जो मायूं अची निकितियूं हन असी हबीब अकुल मंदायूं रात जे टेम ते अहिड़े क़िस्म जूं मायूं ॾिस पियूं परेशानी थी वेंदी आहे हज़रत बीबी आमिना पई फरमाए मूंखे परेशानी थी पई हिकिड़े पखी जे पर वांगुरु शे मुंहिंजे सीने सां लॻी आहे डप लही वियो खीर खां वधीक अछो माखीअ खां वधीक मिठो पाणी पेश थियो आहे चवनि पिया आमिना पाणी पी जन्नत जो कौसर क़यामत में मिलंदो पर तो मदीने जे वीर जे मां सां लेखा ई नाहे तोखे हिते ई जन्नत जो कौसर मिली थो वञे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर अजीज दोस्तों हजरत बीबी आमना पई चवे मां वेठी आहियां दरवाजे ते निहारिया पेरन खां वठी वारन ताईं नूर अखियूं नूर हथ नूर अजीब किस्म जूं मायूं मुंहिंजे दर ते आयूं पुछाण पई अवी केर आयो छाजे लाइ आयो चल पियो सी जन्नत जूं हूरूं आयूं अज मुस्तफा जे आमद जे लाइ तोखे मुबारक ॾियण आयूं अम्मा थी फरमाई वेठे वेठे जो मां नज़र कयां मुंहिंजी नज़र मक्के शरीफ मां टपी वई शाम मुल्क जूं मारियूं पई ॾिसां सॾ थिया हुज़ूर हलिया तुझी ज़ात भलिया तोखां सवा कान गलिया तो जेड़ी ज़ात उम्मत के मिलिया सरकारी मदीना बाहर तशरीफ वठी आया सिर सजदे में आ सजदे में सिर मुबारक रखे उलमा आशिकन ते शोहरत जे बिना ते रिवायत तो बुधाया सेहत जे बिना ते शोहरत जे बुनियाद ते सिर सजदे में आ सिर मुबारक सजदे में रखे उन टेम ते मदीने जी शहंशाह पंहिंजे गुनाहगार उम्मत के याद फरमायो आहे सुभान अल्लाह शोहरत जी बुनियाद ते बुधाया शोहरत जी बुनियाद मशहूर आहे उम्मत जी जुबानन ते जारी सिर मुबारक सजदे में
बार जमानो आंदो ने पित गंद किन पर मदीने जा साईं जने आया ना जिस्म मुअत्तल अतर लगल खुशबू लगल है तुझे रुख पाक जा ना बिगड़ी बुधाया मैं आयो आशिक पर हाणे ता सुभान अल्लाह चओ कोंदा अल्लाह जन्नत में जायो अरे खाली बनारो तक वण रिसेस कयम नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा हिल सिफात वक्तुहा जी अंदर कयो मौला जिक्र कई वल्लेल में जुल्फर की बात तुझे रुख पाक जा बुधाया मिसरा पक्का बा जेड़ो पाक नालो तुझियो तेरी आला ज़ात खुदा पाक सारी खल्की तोले कायनात या नबी जो तू नबी कोया वरी ऊंदा जो फायदो वठो दा कुछ ही कोन्हे नबी जो तू नबी रहमत आलमी हशर जेडी तुझे हथ शफात हथ मथे तुझे रुख पाक जा दुनिया है कादर कुदरत तोखे कुल जहान जी हथन में आवाज तोखे ज़मीन आसमान जी हली चल रखे बिखुरा लथल सिज के वरा तुझे हथ में रखो रबनी रात सुनी चंदो तुझे रुख पाक जा वाह कार आया दुनिया ते तशरीफ बची सिर्फ सजदे में उम्मत की याद में अदर लगल्ला खुशबू लगल्ला अम्मा आमना थी चे कद खरज मिन्नी नूर अम्मा नूर निकतो एडी नूर जी रोशनी शाम मुल्क पे दिसा वेठी मक्के में शाम जे पागल के दिसा पई उते पागल में जेके डाचू चरण पयूं उनन डाचन के दिसा पई डाचू जेके पन पयूं खाइन उनन पन्नन के दिसा पई सुञाणा पई त केड़ा पन पयूं खाइन अर्शन के लतान वारो नबी दुनिया ते आयो कायनात में रंग लगी विया हिकड़ी बीमारिया हजरत अब्दुर्रहमान बिन औफ जी मावा शिफा नालो आ चए थी मदीने जा साईं जॾहिं दुनिया ते आया मुझे हथन में आया मां सरकार के पंहिंजे हथन में खयो आ आवाज आयो आवाज आयो आवाज आयो आवाज आयो रहमत के रब के ओ शिफा को दे तुझो रब रहम करे तेरी मदीने जे मीर जे नूर में इतनी रोशनी हुई जो ओभर बिरसा पई ओ लहब बिरसा पई उत्तर बिरसा पई दक्षिण बिरसा पई राजन के बाहर जवान पर आमला जी लाल जेड़ो लाल दुनिया दे के किरप दिनोई कोने गो सुभान अल्लाह सरकार जे जमन देव अजीब शुजान अजीब सिंह ज़हर जिंदगी में अजीब साईं जा मौजान सरा शरीफ तो साईं जो हिकिड़ो मौजो ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी करीम हिकिड़े सफ़र ते पिया वञनि सहाबी गॾु
गुलाम कढन परवाना कढन दीवाना कढन वींदे वींदे सफर में हिकड़ी बहराड़ी वारे जी नजर सरकार के पैया ओ बहराड़ी वारो गोह के मारियो खयो पियो अची अरब में गोह के शिकार कमान शौक सां आलम लिखियो आहे त गोह जी 700 साल उम्र थी गई अब घणी नडड़ी गज वडी दस उम्र हां मां आज बि बड़ो दर्स में ॿुधायो लतीफ़ो वग़ैरह ॿुधी पियो तूं अला हयाती जी हिम्मत कजो ओ हिकड़ियूं बपोड़ियूं वेठियूं रेल में हिकड़ी पोड़ी हुई 90 साल जी बि 80 वारी पिछले डोकरी उम्र घणी थी उम्र मुंहिंजी हूंदी 3 है बी वरी जस जेका वॾी हुई उन जो मुंहिंजी बि आई 3 बची पियो कई मथा वरी डोकरो वेठो को फकीर कुर्बान जो मथे चढ़ियो हेठ लई जे उहा जी छा थी जी मां रात जाओ सुहानी उम्र आड़े वॾी दे सुठी सेहत सां ॾे 700 साल उम्र गोह जी गोह खे हिकिड़ो ॾंद ऐं 40 ॾींहनि खां पोइ गोह बसि पेशाब जो हिकिड़ो कतरो कंदी आहे बस बस अरब जा माण्हू शौक़ सां मारे खणंदा आहिनि बहराड़ीअ वारो खयो पियो अचे सरकारी दो आलम अचनि पिया चेहरो मुबारक ॾिसी सहाबन खां पुछे थो इहो केरा इहो असील चेहरे वारो चवनि था इहो असांजो महबूब आहे असांजो हबीब आहे ख़ुदा जो नबी आहे ओ बहराड़ी वारो पियो चवे इहो नबी थो सॾराए हा इहो नबी थो सॾराए चए थो मां इनखे नबी कोन मञीदुसि गोह खे उछलाए ज़मीन ते चए थो तॾहिं नबी मञियासि जॾहिं मुआरी हीअ मुअल गोह मञे त नबी आहे पोइ मां हिनखे नबी मञीदुसि सुभान अल्लाह हज़रत उमर साईं हो जलाली साईं खे अर्ज़ कई साईं इजाज़त ॾे त वरी पादर थो चुकियो मुतबर थी वियो आहे इहो बस कर आशिक नबी साईं जा सहाबी दीवाना हर सहाबी वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह में पहिरियां अगराई करण वारा मुहाजिर अंसार ओए माण्हू जेके हुजूर जी ताबेदारी कर एहसान सां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहे ओए ख़ुदा खां राज़ी आहिनि सिर्फ़ मुजरब राज़ी आहीं अल्लाह ताला फरमाए राज़ी त आहियां पर इन्हनि दिल में अहिड़ा बाग़ तयार कया आहिनि जिन में उहे रहंदा 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहं हमेशा इन में रहंदा वरी बे मक़ाम ते रब करीम मिठे मोहम्मद जे यार जे बारे में तो चवे फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशद्दाउ अलल कुफ्फार रुहमा बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यबगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शताहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूकिही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अज्रन अज़ीमा सुभान अल्लाह
सुभान अल्लाह कुरान पूरो सहाबन जी शान सां भरियल सुभान अल्लाह हजरत उमर आशिक दीवार जी इजाजत ॾियो त हणांसि पात सब्र कर वेही रह वेही रह छा थो चए साईं चए तूं मूं वारी गोह मञेसि त मां मञासि मोल गोहा तुंहिंजी मुंहिंजी नबी फरमाए अचो 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 मोल गोह जे मथां